हक़ मौजूद सॼणो जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलमी इंसानियत। लतीफ़ साईं जी कमाल जी जेका ॻाल्हि आहे या जेको हुनजो हिकिड़ो आलमी सतह जो ऐं हिकिड़ो कमाल जो जेको फ़िक्र आहे उहो जेकॾहिं असां हंडाए विझूं, सची बची असां ॾुखिया ॾींहं न ॾिसूं। अलस्त बि रब कुम जॾहिं कनि पियो, अलाह पाक इहो चयो त छा मां जो रब न आहियां? त असां चयो बेशक मूं असांजो रब आहे। कालू भला कल्बसी तॾहिं हिते त चयो, उते मूं चयो ऐं अंदरि सां मूं इहो चयो त हा तूं असांजो रब आहीं। पर उन वक़्तु मूं ॿियो हिकिड़ो वॾो कमु कयो, उहो कमु ॾाढो ग़ैर मामूली आहे। अलाह जी ज़ात त हुई ठीकु आहे, पर मूं हिकिड़ो ॿियो ॾाढो ग़ैर मामूली कमु कयो। तहीं वेर कयो वचन वेड़ीचनि सीं। उन वक़्तु मूं पंहिंजे वेड़ीचनि, पंहिंजनि माण्हुनि, पंहिंजी क़ौम सां इहो वचन कयो हुयो त मुंहिंजी क़ौम, ए मुंहिंजे क़ौम जा फ़र्दो, मुंहिंजे क़ौम जूं नियाणियूं, मुंहिंजी क़ौम जा नौजवानो, ऐं अवां जी आहियां ऐं पंहिंजे वतन सां बेहदि प्यारु कयां थी, वतन जे माण्हुनि सां बेहदि प्यारु कयां थी, बेअंत प्यारु कयां थी। छा सिंध जो माण्हू इन फ़िक्र खे सम्झंदो? ऐं जेकॾहिं सम्झंदो त पोइ छा सिंध ईअं रहंदी जेका अॼु आहे, जेका अॼु असांजी कंडीशन आहे, जेका अॼु असांजी हालति आहे? त छा इहा हालति असांजी रहंदी त असां जेको मारवी वचन कयो हुयो, असां मां सभिनी खे, जेके बि बाज़मीर बाग़ैरत इंसान आहिनि, उन्हनि सभिनी खे पंहिंजे क़ौम, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि सां इहो वचन करणु खपे ऐं हर हिक खे वचन करणु खपे त असां इज़त सां जीअंदासीं, असीं वक़ार सां जीअंदासीं, पंहिंजा हक़ वठी जीअंदासीं, पंहिंजो सिंधियूं दरिया मोटाए जीअंदासीं, पंहिंजा जबल बचाईंदासीं, पंहिंजा माण्हू बचाईंदासीं। लतीफ़ साईं जी इन फ़िक्र ते जेकॾहिं असां अमल कयो त कमाल थी वेंदो, कमाल हद थी वेंदी। ऐं पोइ उहा सिंध न रहंदी जेका अॼोकल्ह सूरनि मां गुज़री रही आहे, उहे सभई सूर हलिया वेंदा। मूंखे उमेदु आहे त अवां मुंहिंजी हिन मुख़्तसिर जेको मुंहिंजी कम खुली आहे उन मूजिबि जेका गुफ़्तगू अवां सां करियां थो, उनखे अवां ज़रूरु गौर सां ॿुधंदा ऐं नवां ज़ाविया, नयूं शयूं उहे तव्हांजे आॾो ईंदियूं। लतीफ़ साईं जो हिकिड़ो नओं डिस्कोर्स अचणु खपे। हाणे लतीफ़ साईं खे इन चकर मां कढणु खपे त हू पीर आहे, ओलिया आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो उहो पुट ॾींदो आहे ऐं सुखाऊं पूरियूं कंदो आहे। इन मां लतीफ़ साईं खे कढणो आहे। लतीफ़ साईं इहा ख़ुशनसीबी आहे सिंध जी, जो सिंध में लतीफ़ पैदा थियो ऐं सिंध आलमी सतह जो जेको मुफ़क़िर पैदा कयो। सची बची जेकॾहिं असां उन जे फ़िक्र खे असां पंहिंजायूं ऐं उनजी पोइलगी कयूं त असां ॾुखिया ॾींहं न ॾिसूं। सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो ऐं हिन वीडियो खे तव्हां शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं हिनखे लाइक कयो, हिनखे कमेंट कयो। किथे ग़लतियूं करियां थो त कमेंट में अची तव्हां सुवाल कयो ऐं सुवालनि जी मुकमिल इजाज़त आहे। डिस्कस कंदासीं जॾहिं ऐं हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदासीं त शयूं सिखंदासीं। ऐं अॻिते हली इहो मुंहिंजो प्रोग्राम आहे। हाणे माशाअल्लाह मुंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर बि 1000 खां टुपी विया आहिनि। तंहिं करे आउं चाहियां थो त 1000 माण्हुनि सां असांजा दानिश्वर मुखातिब थियनि ऐं सभई मुखातिब थियनि। ऐं इहा बि अव्हांखे गुज़ारिश कयां थो त अव्हां मां जेको बि माण्हू लतीफ़ साईं जे कंहिं पहलू ते का वीडियो मूंखे मोकिलींदो त उहा लतीफ़ टीवी जे चैनल ते उहा ज़रूरु अपलोड थींदी। सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो।